हक़ीक़त इन हाल जी जे ज़ाहिर करियां ज़री। हक़ीक़त हिन हाल जी जे ज़ाहिर करियां ज़री त लॻे माठ मिरन खे ॾूंगर पवन डरी वञनि वण भरी ओभर उभरे की न की। लतीफ़ साईं जो बैत पढ़ियुमि ऐं छा त हिन में फ़िक्र आहे, ॾस आहे। जीअं चवंदा आहिनि त दर्द उहो ई सम्झी सघंदो जंहिं ॾुख ॾिठा हुजनि। सो हिते ॻाल्हि आहे त हक़ीक़त हिन हाल जी जे ज़ाहिर करियां ज़री त लॻे माठ मिरन खे ॾूंगर पवन डरी वञनि वण भरी ओभर उभरे की न की। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.